पीटीआई चेयरमैन इमरान खान गिरफ्तारी ॾियण खां इनकार करे चुको आहे। अॻु कई पिया इस्लामाबाद पुलिस अदालती हुकुम बाद इमरान खान की गिरफ्तारी लाइ समान पाक पहुती आहे। इस्लामाबाद पुलिस मूजिब इमरान खान की गिरफ्तारी लाइ लाहौर पुलिस का मदद घुरी वई आहे। इस्लामाबाद पुलिस जो चवणु हो त अदालती हुकुम जी राह में रंडक विझंदड़नि खिलाफ़ कार्रवाई कई वेंदी। पुलिस ॿुधाए त ज़मान पार्क ॿाहिरां पीटीआई कारकुननि पारां इस्लामाबाद पुलिस जो घेराव करण गलत अमल आहे। खबर अवां सां शेयर कई पिया। पीटीआई चेयरमैन इमरान खान गिरफ्तारी ॾियण खां इनकार कयो आहे। इस्लामाबाद पुलिस अदालती हुकुम बाद इमरान खान की गिरफ्तारी लाइ समान पाक पहुती। इस्लामाबाद पुलिस मूजिब इमरान खान की गिरफ्तारी लाइ लाहौर पुलिस का मदद घुरी वई आहे। इस्लामाबाद पुलिस जो चवणु हो त अदालती हुकुम जी राह में रंडक विझंदड़नि खिलाफ़ कार्रवाई कई वेंदी। पुलिस ॿुधाए त ज़मान पार्क ॿाहिरां पीटीआई कारकुननि पारां इस्लामाबाद पुलिस जो घेराव करण गलत अमल आहे।